हाउसिंग सिंध के ॿियनि शहरनि जियां पीर वसण वासी बि महांगाई ऐं तेल चगनि में वाध सबबि पूरे तबिको ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहे। तफ़सीलात पेश आहे फयाज़ ज़रदारी जी रिपोर्ट। हुकूमत पारां पेट्रोल महांगो करे अवाम मथां पेट्रोल बम किरायो वियो आहे, जंहिं सबबि अवाम काफ़ी परेशान आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। बाहि भरी पई आहे, कहिड़ी शइ खे ग़रीब माण्हू मोह ॾिए। पेट्रोल चढ़ी वियो आहे, डीज़ल चढ़ी वियो आहे, खाइण पीअण गिहु हर शइ चढ़ी वई आहे। अवाम त परेशान आहे। बसर सां मानी था खाइनि, के रुखी था खाइनि, पोइ वीचारा काॾे वञनि। कंहिं त ॻाल्हि खे माण्हू मुंहुं त ॾींदो न, भला बचा त पालींदो न, कंहिं बि गुज़ारे में जंजाल थी वियो आहे। असां पेट पालण जे करे असां सफ़ा परेशान लॻा पिया आहियूं। का शइ बि नथी मिली सघे, कंहिं सुर में न, कंहिं ॻाल्हि न, मुहार में ज़ुल्म साईं वॾो नाहक लॻो पिया। ॾिसो था पाण सॼी दुनिया परेशान लॻी पई आहे। असां गरीब आवाम आहियूं, असांजे घर में अटो न आहे। असां टैक्सी हलाए पेट पालींदा आहियूं। तेल महांगो थी वियो आहे। असां बच्चनि जी कयूं, असां तेल जी कयूं, असां ईद कयूं, असां पंहिंजे घर जी कयूं। असां कपिड़ो न आहे, असां जुती न आहे। असां गरीब आहियूं, मरी आहियूं। महिरबानी कयो, थोरो भलाई कयो, कुर्ब कयो, सस्ताई। महंगाई हज़ारू चढ़ी वई आहे। पेट्रोल आहे 300 लीटर वञी पहुतो आहे। गरीब माण्हू आहियूं, अटो पूरो कयूं, बचनि जी कयूं या पेट्रोल जी कयूं, नथा कयूं त रोज़ी कान थी थिए। हुनखे चढ़ंदो रुपयो ॿ रुपया 5 रुपया त ॿी ॻाल्हि आहे, 120 रुपया अञा मरूं न त बचूं छा कयूं, काॾे वञूं। गरीब ख़ुदकशी कंदासीं, छा कंदासीं, या बच्चा कपाईंदासीं या वरी कुछ न कुछ कंदासीं। महंगाई बहुत होगी और जो ये पेट्रोल बहुत ज्यादा, मजदूर आदमी क्या करे, दिहाड़ी लगती नहीं है, हफ्ते में 2 दिहाड़ी लगती है, क्या करें, पूरा ही नहीं पड़ता हमारा। तो कुछ तो ख्याल करेंगे गरीब आवाम का। हुकूमत त असां पिनण जहिड़ो त करे छॾी, अञा छा करे। खाइण लाइ पूरा थी विया आहियूं। वेलो खाऊं था त वेले लाइ त सोचूं था त हाणे काॾे वञूं। गरीबत थी वई आहे ॾाढी, पूरी ई कान थी थिए, मजदूरी आहे कान, मुंहिंजी महांगाई वॾी थी आहे, तेल पूरो कोन थी थिए। असांजे लेके हाणे सैकड़ियूं वठूं। महंगाई जेकी आहे उन कमर तोड़े छॾी आहे। गरीब अवाम पगार जेकी आहे उहो प्राइवेट माण्हू जेके आहे पगार 10% वधंदी आहे। हिते त महंगाई त अलाए 100% आहे। कैमरामैन हाजी अली अकबर ज़रदारी सां फयाज़ अली ज़रदारी, KTN न्यूज़, पीर वसण।